हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे जीवत कुमार जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। ऐं सभ खां पहिरीं हिकु अहम ॻाल्हि, हिकिड़ी रिक्वेस्ट, हिकिड़ो अर्ज़ु तव्हां सभिनीनि दोस्तनि जे अॻियां त बराए महिरबानी जेतिरो थी सघे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसी पोइ लाइक कमेंट करियो। ऐं जेकॾहिं वधि खां वधि क़ुर्बानी ॾियणु चाहियो था त बराए महिरबानी सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे शेयर कयो त जीअं मूंखे बि हिकिड़ी आथत तव्हांजे तरफ़ां मिलंदी रहे ऐं मुंहिंजी महिनत खे कुझु मोट मिलंदी त यकीनन आउं बि इनखे वधि खां वधि कोशिशि कंदुसि त तव्हांजे लाइ अहम नुक़्ता, अहम शयूं, अहम नोट्स, अहम वीडियो ठाहींदो रहां। त अचूं था बग़ैर कंहिं देर जे सवाल नंबर 13 ते त मुक़दमा अल सलवात नाले किताब कंहिं लिखियो? मुक़दमा अल सलवात नाले किताब कंहिं लिखियो? शाह इनायत शहीद, मखदूम अबू अल हसन, मियूं शाह इनायत रुज़वी, मखदूम मोहम्मद हाशिम। त इन जो सही जवाब थींदो शाह इनायत शहीद। सवाल नंबर 2 तरफ़ अचूं था त वाई सिन्फ़ जो मौजद केरु आहे? मौजद माना बानी। वाई जेका सिन्फ़ हुई उनजो बानी केरु आहे? मियूं शाह इनायत रुज़वी, मियूं ईसो हालाई, शाह करीम, शाह लतीफ़। त इन जो सही जवाब थींदो मियूं शाह इनायत रुज़वी। सवाल नंबर 2 आहे मौलूद जो बानी कंहिंखे चयो वेंदो आहे? शाह करीम, मखदूम अबू अल हसन, मियूं शाह इनायत गाज़ी कादन। त इन जो सही जवाब थींदो मियूं शाह इनायत रुज़वी। सवाल नंबर 4 आहे शाह इनायत रुज़वी जे रिसाले में कुल केतिरा सुर आहिनि? शाह इनायत रुज़वी जे रिसाले में कुल केतिरा सुर आहिनि? 23, 32, 36 या 30। त इन जो सही जवाब थींदो 32 सुर आहिनि। सवाल नंबर 5 आहे शाह इनायत रुज़वी जे रिसाले में कुल केतिरा बैत आहिनि? 550, 552, 600 या 650। त इन जो सही जवाब थींदो 550। सवाल नंबर 6 मियां ईसे जो शाह लतीफ़ ते असर कंहिंजो मक़ालो लिखियलु आहे? मियां ईसे जो शाह लतीफ़ ते असर कंहिंजो मक़ालो लिखियलु आहे? त इन जो सही जवाब थींदो उम्मे कुलसूम। ऑप्शन में दुर मोहम्मद पठान, उम्मे कुलसूम, दुर शहरवाज़ सैयद, डॉक्टर नबी बख्श बलोच आहे, पर इन जो सही जेको जवाब आहे उहो उम्मे कुलसूम थींदो। अचूं था सवाल नंबर 7 ते सिंध में मियांवाल तहरीक जो बानी केरु आहे? गुलाम शाह कलोड़ो, आदम कलोड़ो, सरफराज़ कलोड़ो, मिर्ज़ा ईसा। त इन जो सही जवाब थींदो गुलाम कलोड़ो, आदम शाह कलोड़ो। कलोड़नि ऐं टालपुरनि जे विच में हलाणी जी जंग कॾहिं लॻी? कलोड़नि ऐं टालपुरनि जे विच में हलाणी जी जंग लॻी हुई, उहा कहिड़ी ईस्वी में लॻी? 1783 ईस्वी, 1882 ईस्वी, 1782 ईस्वी या 1784 ईस्वी। त इन जो सही जवाब थींदो 1782 ईस्वी। सवाल नंबर 9 तरफ़ अचूं था मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी कहिड़े दौर जो शाइर हो? टालपुर, कलोड़ा, समा या मुग़ल। त इन जो सही जवाब थींदो कलोड़ा दौर जो। सवाल नंबर 10 ऐं आख़िरियों मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी जो तख़ल्लुस कहिड़ो हो? आसी, मख़मूर, एहसानी या ग़रीब। त आसी जेको तख़ल्लुस सही जवाब थींदो। उम्मीद त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त बराए महिरबानी लाइक कजो, कमेंट्स कजो ऐं दोस्तनि सां शेयर कजो ऐं पंहिंजो तव्हांजी इस्लाह जो मुंतज़रु रहंदुसि। तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार, सिंध सलामत, साथ सलामत।